अस्सलाम वालेकुम। अच्छा हाणे असां पहिरियों पढ़ी आयासीं अणपूर छाखे चइबो आहे, जेका शइ पूरी न हुजे। उन खां पोइ सिखियोसीं त अणपूर जा जेके मिसाल हुजनि उन्हनि खे अणपूर में मटाइजे कीअं, लिखिजे कीअं। उन खां पोइ असां सिखियोसीं अणपूर जा ॿ क़िस्म, प्रॉपर ऐं इम्प्रॉपर फ्रैक्शन, यानी कि सुप्तो अणपूर ऐं उबतो अणपूर। हाणे हिन जो हिकिड़ो ॿियो क़िस्म हूंदो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं गॾियल अणपूर। ठीकु आहे, छा चवंदा आहियूं? गॾियल अणपूर। हाणे जीअं नाले में ज़ाहिर आहे, ॾिसो जीअं मां तव्हांखे पहिरियों एग्ज़ाम्पल ॾेई वियुमि त अली जेको आहे सो 3 मानियूं पूरियूं ऐं चौथी घणी खाई वियो अधु, यानी कि 1/2 लिखंदासीं हिन खे। ठीकु आहे, हाणे ॾिसो 1 2 3, हे 3 मानियूं त पूरियूं हुयूं न, इन खे कीअं लिखंदासीं? 3 सॼा, यानी 3 मानियूं पूरियूं। हाणे चौथी जेका मानी हुई उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे अणपूरी आहे, उनखे अणपूर जी सूरत में कीअं लिखंदासीं? कीअं? ॾिसो जेके टोटल हुई उहा असां लिखंदासीं हेठों, टोटल हिसा घणा हुया मानी जा? 2, उन मुंहिंजो अली घणा खाधा? 1, इन खे हीअं लिखंदासीं। हाणे ॾिसो हे गॾियल अणपूर आहे, इन करे जो हिन में पूरो अदद बि आहे। ॾिसो हे 3 त पूरा आहिनि न, इहो छा आहे? पूरो। ऐं हे जेको हिसो आहे इहो छा आहे? अणपूर। ठीकु आहे, हाणे इन सॼे खे मिलाए करे, यानी पूरे अणपूर खे पाण छा चवंदासीं? हिन सॼे खे मिलाए करे गॾियल अणपूर। छाजे करे गॾियल अणपूर चऊंसि था? छो जो हिन में पूरो बि आहे ऐं अणपूर बि आहे, ॿई। ठीकु आहे, अहिड़े खे छा चइबो आहे? गॾियल अणपूर। हिन जा एग्ज़ाम्पल ॾिसो, हिन खे कीअं लिखिबो आहे? 5 सॼा 2/3। ॾिसो हिन में 5 पूरा आहिनि, 2/3 अणपूर आहे, सॼे खे मिलाए करे छा चवंदासीं? गॾियल अणपूर। इंग्लिश में हिन खे चइबो आहे कंपाउंड फ्रैक्शन। ठीकु आहे, कंपाउंड फ्रैक्शन। आई होप तव्हांखे कंपाउंड फ्रैक्शन सम्झ में अची हूंदो, चइबो छा कया। ॿियो मिसाल ॾिसो, मिसाल 7 सॼा 2/9। ठीकु आहे, हाणे ॾिसो हे सॼो अदद बि आहे हिन में ऐं हे अणपूर बि आहे, ऐं इहो मिलाए करे सॼो छा थी वेंदो? कंपाउंड फ्रैक्शन थी वेंदो। ठीकु आहे, हाणे क्वेश्चन कीअं ईंदो आहे? कंपाउंड फ्रैक्शन तव्हांखे मिलियल हूंदो आहे, चवंदा आहिनि इनखे तव्हां आम अणपूर में मटायो। आम अणपूर हूंदो आहे हिन सूरत में P/Q, यानी 1 अंगु मथों 1 अंगु हेठों, सिर्फ़ु ईअं हूंदो आहे, उन सां गॾु हेॾो को अंगु न हूंदो आहे। हाणे इन में कीअं मटाइजे? ॾिसो हे बिल्कुलु आसान आहे। मिसाल वठूं था 2 सॼा 3/4, जेकॾहिं हीअं चए थो हे आहे। हाणे हिन जो रूल यादि रखो, जेको हेठियों अंगु हूंदो आहे न उहो हिन सां ज़र्ब थींदो आहे। हिन सां छा थींदो? ज़र्ब। ॾिसो 4 × 2 8। हाणे जेको जवाबु ईंदो 8, उहो वरी हिन सां एड थींदो, 8 × 3 11। हाणे हिन जो मतिलबु आहे हे बदिलजी कंहिंमें वेंदो? मथों 11 लिखंदासीं, हेठियों वारो अंगु हमेशह साॻियो रहंदो आहे 4। ठीकु आहे, ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसंदव त अञा तव्हांजो अञा क्लियर थी वेंदो। मिसाल चऊं था 5 सॼा, ठीकु आहे, 8/2। ठीकु आहे, हाणे असां ॾिसो पहिरियों 5 ऐं 2 खे पाण में छा कंदासीं? ज़र्ब कंदासीं। इहो यादि रखिजो उसूल, हे ॿई ज़र्ब थींदा। 5 × 10। हाणे 10 में 8 एड कंदासीं, 10 ऐं 8 घणा थी वेंदा? 18, 18/2। ठीकु आहे, हाणे ॾिसो हे तव्हांजो फाइनल जवाबु न आहे, इन करे जो जेको फ्रैक्शन हूंदो आहे उहो यादि कयो सिंपलेस्ट फॉर्म में हूंदो आहे। सिंपलेस्ट जो मतिलबु आहे सादी तरीन सूरत में। सादी तरीन सूरत में मुराद आहे जेतिरो नंढो थी सघे उनखे नंढो कंदासीं। ॾिसो हे ॿई ॿधी अंग आहिनि न, ॿिन्हिनि ते 2 जो खोड़ वञे थो। हिन ते 1 दफ़ो, हिन ते 9 दफ़ा, 9/1। हेठों 1 लिखण जी ज़रूरत न आहे। ॿियो एग्ज़ाम्पल वठो, मिसाल हीअं जेकॾहिं हुजे 16/12। मिसाल था वठूं, जॾहिं चेंज करण खां पोइ तव्हांखे सिंप्लीफाई करणु सेखारियांव थो, त हाणे तव्हां हिन खे जवाबु न लिखंदो, छो जो हे ॿई ॿधी आहिनि, हिननि ते ॿिन्हिनि ते 2 जो खोड़ वञे थो। जेतिरो थी सघे हिन खे असां सिंपल कंदासीं। ॾिसो ॿिन्हिनि खे या 2 ते 2 जो खोड़ वणंदो, या 2 ते 3 जो खोड़ वणंदो। ठीकु आहे, ॾिसो हाणे मिसाल 2 जो खोड़ मां हिन ते पढ़ंदुमि, घणा दफ़ा वेंदो? 6 दफ़ा, 6 × 12। ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो? 8 × 16। हाणे असां वटि नओं फ्रैक्शन अची वियो 8/6। असां नंढो कयोसीं, ॾिसो मथियों अंग बि नंढो थी वियो, हेठियों अंग बि। हाणे ॾिसंदासीं अञा 2 जो खोड़ो हिननि ते वञे थो पियो। ॾिसो 2 जो खोड़ो हिन ते 4 दफ़ा वेंदो, हिन ते 3 दफ़ा वेंदो। हाणे छा थी वियो? 4/3। हाणे हिन खां वधीक नंढो नथो थी सघे। ऐं 4/3 तव्हां खां कोई पुछे त इहो छा आहे? प्रॉपर फ्रैक्शन आहे या इम्प्रॉपर फ्रैक्शन? तव्हां छा चवंदो? इम्प्रॉपर, छो जो 4 मथों वॾो अंगु अची वियो आहे। ठीकु आहे, हाणे पाण सिखूं पिया त गॾियल अणपूर खे आम अणपूर में कीअं मटाइजे। हिकु अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल आहे 6 3/2। ठीकु आहे, हाणे असांखे चयलु हूंदो कन्वर्ट इनटू सिंपल फ्रैक्शन, माना आम अणपूर में मटायो। हे छा में? कंपाउंड फ्रैक्शन में। त हे ॿई पाण में छा कंदासीं? 6 × 2। ऑब्वियसली तव्हांखे बार बार ॿुधायांव, ज़र्ब कंदासीं। 2 × 6 12, 12 में 3 जोड़ कंदासीं, 12 × 3 15/2। हे असांजो छा थी वियो? आंसर थी वियो। ठीकु आहे, आम अणपूर में ॾिसो 1 अंगु मथों 1 अंगु हेठों, आम अणपूर में बदिलजी वियो। इन खे छा चइबो आहे? कन्वर्जन फ्रॉम कंपाउंड फ्रैक्शन टू प्रॉपर फ्रैक्शन। हाणे उन प्रॉपर न, कॉमन फ्रैक्शन, माना आम अणपूर। पोइ उन में प्रॉपर हुजे या इम्प्रॉपर हुजे उहा अलॻि ॻाल्हि आहे। हली तव्हां हिन में गॾियल अणपूर में हेॾे खे हेॾे मटाईंदो। ठीकु आहे, हाणे 1 ॿ तव्हांखे मां हिन जा प्रैक्टिस क्वेश्चन्स ॾियां थो, हिते मां लिखां थो, इहे तव्हां मूंखे हाणे ई क्लास में सॉल्व करे पोइ मूंखे पिक्चर कढी करे मोकिलींदो। ठीकु आहे, 7 सॼा 2/3, 2 सॼा 5/8,
ठीकु आहे। हे पहिरियों नंबर, हे ॿियों नंबर, ठीकु आहे। अच्छा, हे टे नंबर ते अथव 6 सॼा 3 भाङे 2, ठीकु आहे। हाणे इन्हनि खे तव्हां छा कंदो, कन्वर्ट कंदो कंहिंमें, आम फ्रैक्शन में, आम अणपूर में बदिलाईंदो। इहो बदिलायो त पोइ पाण वरी अॻिते हलूं था, ठीकु आहे। हाणे तव्हां उमेदु कयां थो तव्हांखे अणपूर बि सम्झ में अची वियो हूंदो, ऐं उनखां पोइ प्रॉपर फ्रैक्शन छा हूंदो आहे, जंहिंजो नंढो अंगु मथां हूंदो आहे, वॾो अंगु हेठां हूंदो आहे। वरी उनखां पोइ इम्प्रॉपर फ्रैक्शन पढ़ियोसीं, जंहिंमें मथां वॾो अंगु हूंदो, ठीकु आहे, हेठां छा हूंदो, नंढो अंगु हूंदो। इहो छा आहे, इम्प्रॉपर फ्रैक्शन। पोइ वरी पाण सिखियोसीं कंपाउंड फ्रैक्शन, जीअं 5 सॼा 2 भाङे 3। पोइ वरी पाण सिखियोसीं इनखे कन्वर्ट कीअं कजे आम अणपूर में, ठीकु आहे। हाणे एसि ताईं पहुता आहियूं। हाणे एसि ताईं तव्हां जेको आहे सो सॉल्व कयो त पोइ अॻिते हलूं था।